पाकिस्तान समेत समूरी दुनिया में अॼु मज़दूरनि जो ॾियारो मल्हायो पियो वञे। इस्लामाबाद, कराची, लाहौर, पेशावर ऐं कोयटा समेत नंढनि वॾनि शहरनि में पुरतनि जे हक़नि बाबति जागरूकता पैदा करण लाइ रैलियूं, तक़रीरूं, मेड़ाका मज़दूरनि जी ॾियारी ते सखर, घोटकी, कंधाकोट, शहदादकोट, शेख बिरकियो, शहदादकोट ऐं ॿियनि शहरनि में तक़रीरूं ऐं शहदादपुर, दड़ो, मीरो ख़ास, कुंदरा, फैज़गंज ऐं डीपलो में रैलियूं कढी पई वञनि। मटियारी, महड़, रियासती, कुनरी, सेठाजा ऐं ॿियनि शहरनि में बि पुरतनि जे ॾियारे ते तक़रीबूं शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई पई वञे। रैलियुनि ऐं तक़रीबनि खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मज़दूरनि लाइ ऐलानियल घटि में घटि अजूरे जी अदायगी यकीनी बणाई वञे। मज़दूरनि जे पुरतनि लाइ तालीम, सिहत ऐं सोशल सिक्योरिटी जी समूरियूं सहूलियतूं ॾियण जो मुतालबो कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।